नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त मेरापुर जे शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे क़त्ल केस में नामज़द मुख्य जवाबदार के गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ कंडियारो में सिंध सहाफ़ी एहतियात वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे सॾ ते कंडियारो में ईदगाह रोड ते एहतजाज मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। सहाफ़ी ज़फ़र तिगड़, अमजद मेमण, अख्तर चांडियो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में लॻल धरणे खे ख़िताब कंदे सहाफ़ियुनि चयो आहे त 9 महीना गुज़रण बावजूद मेरापुर जे शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे क़त्ल में नामज़द मुख्य जवाबदार मुश्ताक सैतो खे पुलिस अञा ताईं गिरफ़्तार न करे सघी है, जंहिं सबब शहीद जे माइटनि तोड़े सहाफ़ियुनि में बेचैनी पखिड़ियल आहे। हिननि चयो त मक़तूल जे केस खे कमज़ोर करण लाइ पुलिस मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमाल करे रही है, जॾहिं त केस जी जांच में पिण सुस्त रवैये जो मुज़ाहिरो कयो पियो वञे। हिननि चयो त जेसीं ताईं शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे क़त्ल केस में नामज़द मुख्य जवाबदार मुश्ताक सैतो गिरफ़्तार न कयो वेंदो, उन वक़्त ताईं एहतजाज जारी रखियो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।